कंधकोट ऐं कश्मीर हिन वक़्तु बदमनीअ जी उन बाहि में सड़ी रहिया आहिनि जंहिं बाहि न रुॻो इंसानी जाननि खे ख़ाक करे छॾियो आहे पर उतां जी मईशत खे बि भुरभांग बणाए छॾियो आहे। उहो को ॾींहुं ख़ाली न आहे जंहिंमें ॾोही वारदातूं न थींदियूं हुजनि। सिंध जे वाना ऐं वज़ीरिस्तान जी सुञाणप रखंदड़ हिन शहर जो को धणी साईं न रहियो आहे। वापारी दीवान लाल जी दुकान ते हथियारबंदनि भत्तो न ॾियण ते हमलो कयो आहे जंहिं सबबु नौजवान अनेश कुमार ज़ख़्मी थी पियो आहे जंहिंखां पोइ शहर ख़ौफ़ में पाण मुरादो बंदि थी वियो। धारेलनि जे छांव हेठि रहंदड़ हिन ज़िले सां वॾो अलमियो इहो आहे त इहो ख़ाली थींदो पियो वञे। हेॾी वॾी वारदात खां पोइ बि पुलिस मामले खे फ़िलहालु थधो करण लाइ रुॻो एहलकारनि खे क्वार्टर घाट कयो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त वारदातुनि खां पोइ हिंदू बिरादरी भारत ॾांहुं रुख़ करे ॾिनो आहे। ॾिसो त आहे को डॉक्टर कोई बि हिते कोन्हे। हालत इहा आहे जेकॾहिं एमरजेंसी में अचे थो त वापसि हलियो वञे थो। अॻे त ईअं थो हिकिड़ो अंधेर नगरी आहे भई असां छा कंदासीं। असां यकी अहिड़ियूं करे करे थकी पिया आहियूं। हाणे बि मां ॻाल्हायो आहे एस पी साहिब सां एस पी सां ॻाल्हायो आहे उहे इहे चवनि था ॾिसो त हिन वक़्तु ताईं ए सी हालत पाण तव्हां घुरी आई। अॻुवाणनि चयो त वापारी खां कुझु ॾींहं अॻु पहिरीं फ़ोन ते धाड़ेलनि भत्तो घुरियो हो न ॾियण तां ही वाक़ियो पेश आयो आहे जंहिं ख़िलाफ़ु अॼु हू शटर बंदि हड़ताल कंदा। दुकान ते गोलियूं वग़ैरह आयूं जंहिंजो इतला असां पंहिंजे इन जो एस पी साहिब खे इतला कयो अॼु जो पोइ बि उन्होंने कंहिं बि क़िस्म जो को तदारक न कयो जेको अॼु बिस्किट खे वञी गोली है उनखे खणी आहे सखर पॉल्यूशन छा आहे उनजी छा न आहे। ॿारहं साल सभु दोस्त गॾु छा सभु शहर जा मौजूदु माण्हू किरी माण्हू सुठा माण्हू आहिनि। असां अॼु हड़ताल करे रहियासीं पूरो शहर बंदि थी वियो। बाद में जेको लाइमन थियो पोइ उहो जोड़ो ॿारहं असां शहर वारा बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जी का महफ़ूज़ न आहियूं। हाणे बि ताज़ो एस पी साहिब असां हफ़्तो खनि मोहलत वरिती आहे पर हफ़्तो मोहलत अञा गुज़री न आहे। ॿारहं ॾींहं खां बल्कि ॿीहर शुरू थियो आहे। इंतज़ामिया जी बेहिसी खां इंतिहाई तंग अची चुका आहियूं। हाणे शायदि असांखे उहो उन जॻह ते पहुचाइनि था जंहिं जॻह ते असां न पहुचाइणु चाहियूं पिया। हाणे लॻे ईअं थो त असांजे जे ख़िलाफ़ु न सिर्फ़ु इहा शइ हड़ताल हिते कंदासीं बल्कि पूरी सिंध में असां इहा ऐलान कंदासीं त असांजी ज़िंदगियूं छा तव्हांजे हथनि में ईअं खिलौनो बणिजी रहंदियूं। छा असांखे कहिड़े तरीक़े सां टिकेट्स जेके आहिनि न उहे असांखे मजबूर कंदा रहंदा ऐं असांजे मथां इहो ज़ुल्म तशदुद रहंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु असां हिन प्लेटफॉर्म तो अहद करियूं था ऐं अहद कयो आहे त असां टिकेट्स खे शिकस्त ॾींदासीं। असां टिकेट्स जी कंहिं बि ॻाल्हि खे कंहिं बि उनखे न मञींदासीं। इन ख़ातिर असां सुभाणे खां 11 बजे प्रेस क्लब ते जमा थी करे शहर में हिकिड़ी रैली कढंदासीं ऐं मुंहिंजो शहर वासियुनि सां हिंदू मुस्लमान सां इहा रिक्वेस्ट आहे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे सुभाणे पंहिंजो कारोबार बंदि रखो। एॾी वॾी वारदात खां पोइ बि हिन वक़्तु बि पुलिस जो रवायती मौक़िफ़ इहो ई आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ु ऑपरेशन हली रहियो आहे। ख़बर नाहे त धाड़ेल लखनि में आहिनि जो उन्हनि जो ख़ात्मो अॼु ताईं न अची सघियो आहे जंहिं करे रहवासियुनि जो अॼु बि साहु मुठि में आहे।